इते मां भी अहम ख़बर शेयर कर रहे हैं। थर पार्कर के मुख्तलिफ इलाक़नि में बरसात जो सिलसिलो जारी। कारून झर तां नयूं वही आहिनि। वसकारे खां पोइ भिटियूं सायूं थी वियूं आहिनि। कारून झर साई चादर ओढ़े छॾी आहे। मिठी जे गड्डी भिट समेत नगर पार्कर जे कारून झर जबल ते सयाह लुत्फ़अंदोज़ थियण लॻा आहिनि। सयाती ऐं मज़हबी लाॻापनि ते सयाहनि जी रश, जॾहिं त हर तरफ़ ख़ुशीअ जी लहर छायल आहे। अहम ख़बर आहे नाज़रीन, थर पार्कर जे हिन वक़्तु मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। कारून झर तां नयूं वही आयूं आहिनि। मौसम ख़ुशगवार थी वई आहे। वसकारे खां पोइ भिटियूं सायूं थी वियूं आहिनि। कारून झर साई चादर ओढ़े छॾी आहे, जॾहिं त मिठी जे गड्डी भिट समेत नगर पार्कर जे कारून झर जबल ते सयाह लुत्फ़अंदोज़ थियण लॻा आहिनि। सयाती ऐं मज़हबी लाॻापनि ते सयाहनि जी रश, जॾहिं त हर तरफ़ ख़ुशीअ जी लहर छायल आहे। मिठीअ में हिन वक़्तु बरसात जो वसकारो जारी आहे। थर पार्कर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर फ़कीर बशीर। जी फ़कीर बशीर, वधीक छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुलु, थर पार्कर में बरसात जो किथे हल्की त तेज़ जो सिलसिलो आहे उहा जारी आहे। ऐं बरसाति बाद जेके रेतीलियूं भिटियूं आहिनि उन्हनि साई चादर ओढ़े छॾी आहे ऐं सॼो थर जेको आहे उहो कश्मीर जो ॾेख ॾियणु लॻो आहे। तव्हांखे ॿुधायां त थर पार्कर जे सियासी थोरा तारीख़ी मज़हबी जेके मार्ग आहिनि हुते जाम जी वॾी जेको आहे रश लॻल आहे। मिठी जी गड्डी भिट, न्यू गड्डी भिट समेत नगर पार्कर जे कारून झर जबल ते जेको आहे सियाह ख़ूब लुत्फ़अंदोज़ थियनि पिया। कारून झर जबल मां जेके आहिनि उहे नयूं पिणु वही आयूं आहिनि। डुकार जो ख़दशो आहे उहो पिणु ख़तमु थी वियो आहे, जॾहिं त मारू माण्हुनि जे चेहरनि ते मुर्कूं आहिनि उहे मोटी आयूं आहिनि। मक़ामी लोक फनकार जेके आहिनि उहे गीत ॻाए सियाहनि खे जुमाइण लॻा आहिनि। ॼण त मारूई जे खूह ते सियाहनि लाइ ऊठ ऐं घोड़ा पिणु सींगारे इस्तक़बाल कयो पियो वञे। सियाह जे अचण खां पोइ वरी माण्हुनि जे कारोबार पिणु अदा पहुचा आहे। ॿनियुनि में पोखियल फसल बहितर थियण जी उमेद जेका आहे उहा पैदा थी वई आहे। ऐं लेदान कढण सां गॾु ख़ुशीअ में जेका हारी आहे उहा हमर जो गीत ॻाए ख़ुशि थियनि पिया। थर जे मागनि ते जेका हुकूमत तरफ़ां सहूलियतुनि जी खोट जूं शिकायतूं आहिनि उहे पिणु सियाह कनि पिया। जी वरी महिरबानी बशीर अपडेट करण लाइ।